أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل الله أعبد مخلصا له ديني فاعبدوا ما شئتم من دونه قل إن الخاسرين الذين خسروا أنفسهم وأهليهم يوم القيامة ألا ذلك هو الخسران المبين لهم من فوقهم ظلل من النار ومن تحتهم ظلل ذلك يخوف الله به عباده يا عباد فاتقون والذين اجتنبوا الطاغوت أن يعبدوها وأنابوا إلى الله لهم البشرى فبشر عبادي الذين يستمعون القول فيتبعون أحسنه أولئك الذين هداهم الله وأولئك هم أولو الألباب अमा फरमायो ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा फरमायो त आऊं त अल्लाह ताला जे हुक्म जी जेको अल्लाह ताला मूंखां मुतालबो कयो आहे उन जी फर्मा बरदारी करियां थो सो आऊं अल्लाह ताला जी इबादत करियां थो इन तरीक़े सां जो इबादत खे ख़ालिस उन जे लाइ बनाईंदे यानी अल्लाह ताला जे लाइ ख़ालिस इबादत खे बनाईंदे ऐं उन में कंहिं बि क़िस्म जे शिरक जो शुबो या शिरक जी का बि क़िस्म जी आमेज़िश न हुजे अहिड़ी इबादत आऊं अल्लाह पाक जी करियां थो छो त अल्लाह ताला मूंखे हुकुम ॾिनो आहे हाणे हुअण त ईअं घुरिजेव आहे त तव्हां बि अल्लाह ताला जी ईअं ख़ालिस इबादत करियो आहे पर जेकर तव्हां नथा मञो ही ख़िताब आहे किन खे कुफ़ार मक्का खे जेकर तव्हां नथा मञो त तव्हां ॼाणो तव्हांजो कमु फ़ाअबुदू मा शिअ्तुम मिन दूने पोइ अल्लाह ताला खे छॾे ॿियनि जी जिन जी चाहियो तव्हां इबादत करियो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आख़िरत में ऐं उन जो तव्हांखे सख़्तु सज़ा मिलंदी अवां इहो फरमायो ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त बेशक खसारे में पवण वारा नुक़सान में पवण वारा उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजनि जाननि खे ऐं पंहिंजनि ताल्लुक़ वारनि खे क़यामत जे ॾींहुं नुक़सान में विझी छॾियो ध्यान सां ॿुधो इहो ई खुलियल नुक़सान आहे माना इन्हनि जो जेको नुक़सान आहे इहो ॿुधायो पियो वञे त जेके ख़ालिसतन अल्लाह पाक जी इबादत नथा कनि बल्कि उन में शिरक जी आमेज़िश कनि था त पोइ इन्हनि माण्हुनि पंहिंजे पाण खे बि क़यामत जे ॾींहुं नुक़सान में विधो ऐं पंहिंजे मुतालिक़ीन खे बि जेके इन्हनि जे ताल्लुक़ जे करे हिननि जी रवश ते हलिया हिननि जे तरीक़े ते हलिया त उहे उन्हनि खे बि हिननि माण्हुनि जेको आहे सो नुक़सान में विझी छॾियो अल्लाह ताला फरमाए पियो इहो जेको आहे उहो वॾो नुक़सान खुलियल नुक़सान आहे कहिड़ो अॻियां अल्लाह ताला उन खे बयानु फरमाए पियो लहुम मिन फौक़िहिम पोइ इहो आहे त हिननि जे मथां बाहि जा ककर हूंदा ऐं हिननि जे हेठां बि बाहि जा ककर हूंदा यानी मथां बि बाहि जहन्नम जी ऐं हेठां बि बाहि ज़ालिक युख़व्विफ़ुल्लाहु बिही इबादहू इहो अज़ाब आहे जंहिंखां अल्लाह ताला पंहिंजे बंदनि खे डिॼारे थो सिर्फ़ु डिॼारे कोन थो बल्कि इन खां बचण जो जेको आहे सो आमाल ॿुधाए थो त तव्हांजे बचणु चाहियो था त ही गस अथव ही शयूं अथव अल्लाह ताला अॻियां फरमाए पियो या इबाद ऐ मुंहिंजा बंदो फत्तक़ून तव्हां मूंखां डिॼो माना मुंहिंजे अज़ाब खां डिॼो ऐं डिॼण जो मतिलबु छा आहे त उन्हनि आमाल खां पासो करियो उन्हनि बुछड़ाइनि खां उन्हनि नाफ़रमाननि खां पासो करियो जिन ते मुंहिंजो अज़ाब वाक़िअ थिए थो अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो हाणे इहो त थियो जहन्नमनि जो बयानु काफ़िरनि जो बयानु थियो जहन्नमनि जो बयानु थियो जिन अल्लाह पाक जी नाफ़रमानी की अॻियां जन्नतनि जो बयानु आहे त अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीन इज्तनबु ताग़ूत जिन माण्हुनि ताग़ूत खां पासो कयो
इन ॻाल्हि खां त हू तागूत जी इबादत कनि। तागूत छा खे चइबो आहे? तागूत जी जो हिकिड़ो तर्जुमो शैतान, ॿियो तर्जुमो आहे इन जो हर बातिल शइ, बुत वग़ैरह सभु इन में अची विया। त शैतान जी इबादत खां हुननि पासो कयो। शैतान जी इबादत छा आहे? शैतान जो चयो मञणु शैतान जी इबादत आहे। व अनाबू इलल्लाह, ऐं उन्हनि अल्लाह पाक सां ताल्लुक़ क़ाइमु कयो। हमातन मुकम्मल तौर ते हू अल्लाह पाक जे तरफ़ मुतवजा थी विया। या अल्लाह, असां तुंहिंजा बंदा आहियूं, असां हाज़िर आहियूं तुंहिंजे हर हुकुम खे पूरे करण जे लाइ। तूं जीअं चाहींदो पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े सां असां ई हलण जे लाइ तयार आहियूं। ईअं हुननि पंहिंजे पाण खे सुपुर्द करे छॾियो ऐं हू अल्लाह पाक जे तरफ़ मुतवजा थी रहिया। अल्लाह ताला फरमाए थो लहुमुल बुशरा, ख़ुशीअ जी ख़बर उन्हनि जे लाइ। फबशिर इबादिल्लज़ीन, बुशरा चइबो ख़ुशीअ जी ख़बर खे। फबशिर इबादिल्लज़ीन यस्तमिऊनल क़ौल, इन लाइ ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां मुंहिंजे उन्हनि बंदनि खे ख़ुशख़बरी ॿुधायो जेके माण्हू ॻाल्हि खे ध्यान सां ॿुधनि था। फयत्तबिऊन अहसन, पोइ उन मां जेका सभिनी खां वधीक सुहिणी ॻाल्हि थिए थी उन ते हलनि था। उलाइक अल्लज़ीन हदाहुमुल्लाह, इहे उहे माण्हू आहिनि जिन खे अल्लाह पाक हिदायत ॾिनी। व उलाइक हुम उलुल अलबाब, ऐं इहे उहे माण्हू आहिनि जेके अक़ुल वारा आहिनि। हिन जो छा मतिलबु आहे? हिन जो मतिलबु इहो लिखियो अथनि त यानी जेके माण्हू अल्लाह यानी शैतान जी इताअत करण खां, शैतान छा थो चए? शैतान हुकुम कंदो कुफ्र जो, शिरक जो, बिदअतुनि जो, गुनाहनि जो, यानी हर अल्लाह पाक खे नाराज़ करण वारी शइ। जो त शैतान अल्लाह जो दुश्मन आहे, अल्लाह पाक जो बि दुश्मन आहे ऐं इंसाननि जो बि दुश्मन आहे। सो इहो अहिड़ो घस ॾेखारींदो, अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो जंहिंसां अल्लाह नाराज़ थी करे हिन इंसान जी दुनिया बि बर्बाद थी वञे ऐं आख़िरत बि बर्बाद थी वञे। पोइ इहे माण्हू उहे जिन जी तारीफ़ कयल आहे, जेके जन्नती आहिनि, उहे शैतान जी इताअत कोन था कनि, उनजी इबादत यानी उनजी इताअत कोन था कनि ऐं अल्लाह पाक जे तरफ़ तवजो रखनि था। माना अल्लाह पाक जे तरफ़ मुतवजा थी अल्लाह जे अहकामात खे पूरो कनि था। त इन्हनि जे लाइ ख़ुशीअ जी ख़बर आहे। उहा ख़ुशीअ जी ख़बर अॻियां ईंदी। अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो, ए महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां मुंहिंजे उन्हनि बंदनि खे ख़ुशख़बरी ॿुधायो जेके ॻाल्हि खे ध्यान सां ॿुधनि था। माना ॻाल्हि त हर हिक जी ॿुधनि था, हर हिक जी ॿुधनि था, सुठी ॻाल्हि बि ॿुधनि था, ग़लति ॻाल्हि बि ॿुधनि था, कुफ्र वारनि जी ॻाल्हि बि ॿुधनि था ऐं ईमान वारनि जी ॻाल्हि बि ॿुधनि था। अहिड़े तरीक़े सां सुठी ॻाल्हि बि ॿुधनि था, सफ़ा सुठी, उन खां सभिनी खां सुठी ॻाल्हि उहा बि ॿुधनि था। पर इन में वरी पोइ इम्तियाज़ था कनि। उहे इम्तियाज़ इहो था कनि त हू ग़लति ॻाल्हि ॿुधी ऐं ग़लति ॻाल्हि खे नथा मञनि, बल्कि सुठी ॻाल्हि ॿुधी ग़लति ॻाल्हि खे हटाए था छॾीनि ऐं सही ॻाल्हि ते हलनि था। हिकिड़ी ॻाल्हि हुननि ॿुधी त हीअ सुठी आहे, ॿी ॻाल्हि हुननि ॿुधी त हीअ इन खां वधीक सुठी आहे, त पोइ जेका वधीक सुठी आहे न उन ॻाल्हि ते हलनि था। मसइला हिकिड़ो तव्हां बदिलो वठो, ॿियो तव्हां सबुरु करियो। त चयो वियो त भई सबुरु करणु, बदिलो वठण बि तव्हांजे लाइ जाइज़ आहे, ओतिरो वठो जेतिरो हुन जेको कयो आहे, पर सबुरु करणु अञा वधीक तव्हांजे लाइ बहितर आहे। त इहे माण्हू सबुरु करण वारी ॻाल्हि खे इख़्तियार कंदा। इन्हनि माण्हुनि जे बारे में आयो उलाइक अल्लज़ीन हदाहुमुल्लाह, इहे माण्हू आहिनि जिन खे अल्लाह ताला हिदायत ॾिनी ऐं इहे ई माण्हू आहिनि जेके अकुल वारा आहिनि। इन्हनि जूं ॿ सिफ़तूं ॿुधायूं वयूं। हिकिड़ो, अल्लाह पाक अहिड़नि माण्हुनि खे हिदायत ॾिनी आहे। हिदायत ॾिनी इन करे ई कुफ्र वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधण जे करे, निफ़ाक़ वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधण जे करे, ग़लति ॻाल्हियूं ॿुधण जे करे उन्हनि जी ॻाल्हियुनि में कोन था अची वञनि। छो त अल्लाह पाक हिननि जे दिलनि खे हिदायत ॾेई छॾी आहे, हिन खे सही सम्झ अता फ़रमाए छॾी आहे ऐं ही ग़लति ॻाल्हि ॿुधनि था पर उहा हिननि ते असर ई कान थी करे दिलनि ते, छो त हिननि जे दिलनि में अल्लाह पाक जी हिदायत आहे। ॿियो त अकुल जो तक़ाज़ो इहो आहे त इंसान जे साम्हूं ॿ शयूं जेॾी महिल अचनि त अकुल इहो फ़ैसिलो करे त मुंहिंजो फ़ाइदो कंहिं में आहे ऐं मुंहिंजो नुक़सानु कंहिं में आहे, या मुंहिंजो फ़ाइदो कंहिं में आहे ऐं वधीक फ़ाइदो कंहिं में आहे।
जंहिंमें नुक़सान आहे उनखे छॾे ॾे, जंहिंमें फ़ाइदो आहे उनखे वठे, जंहिंमें घटि फ़ाइदो आहे उनखे छॾे ॾे, जंहिंमें वधीक फ़ाइदो आहे उनखे वठे। त अल्लाह पाक इन्हनि माण्हुनि जूं ॿ सिफ़तूं बयानु कयूं त अल्लाह हिननि खे हिदायत बि अता फ़रमाए छॾी ऐं अहिड़ी माण्हू अकुल वारा आहिनि जो अकुल जो तक़ाज़ो ई इहो आहे त माण्हू जेको आहे सो नफ़े वारी ऐं बहितर शइ खे इख़्तियार करे। अल्लाह ताला चल पाण खे बि हिननि ख़ुशकिस्मत इंसाननि मां बनाए जिन जी अल्लाह पाक पंहिंजे प्यारे कलाम पाक में तारीफ़ फरमाई। दुआ करो अल्लाह ताला या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या दल जलाली वल इकराम या दल जलाली वल इकराम या दल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना फ़इन लम तग़फ़िर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन्नार। या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीथ अस्लिह लना शअनना कुल्लह वला तकिलना इला अनफुसिना तर्फ़त ऐन। या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीथ अस्लिह लना शअनना कुल्लह वला तकिलना इला अनफुसिना तर्फ़त ऐन। या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीथ अस्लिह लना शअनना कुल्लह वला तकिलना इला अनफुसिना तर्फ़त ऐन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तगफिरुका व नतूबु इलैक नस्तगफिरुका व नतूबु इलैक नस्तगफिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला